अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में के बलिकार माया फराशा सबका पेरा एक नजर हेडलाइन ते बनू में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन 24 खारजी दहशतगर्द मार्ची बया ISPR जो चवण है त सिक्योरिटी फोर्सेस पारां बनू ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बुझी इतलाती ऑपरेशन कयो वियो। मार्ची वेले खारजी केतिरनि ई दहशतगर्द कार्रवायुनि ऐं मासूम शहरियुनि जे क़त्ल में मुलविस हुआ। संदन कब्ज़े मां हथियार ऐं बारूदी मवाद बि हथ कयो वियो आहे। ISPR जो वधीक चवण आहे त बनू में ताज़ियुनि दहशतगर्द कार्रवायुनि ऐं आपघाती हमलनि खां पोइ दहशतगर्दनि ऐं उन्हनि जे सहूलतकारनि ख़िलाफ़ ऑपरेशन शुरू कया विया आहिनि। सिक्योरिटी फोर्सेस दहशतगर्दी जे मुकम्मल ख़ात्मे लाइ पुरअज़म आहे। चीन ऐं पाकिस्तान पारां अमेरिका ऐं ईरान विच में ॻाल्हियुनि जी बहालीअ जो मुतालबो। नायब वज़ीर आज़म इसाक डार ऐं चीनी परॾेही वज़ीर वांग ही विच में शंघाई में अहम मुलाक़ात। अमेरिका ऐं ईरान विच में जंगबंदी ऐं ॻाल्हियुनि जी ॿीहर बहालीअ ते ज़ोर। परॾेही वज़ीरनि जी मुलाक़ात बाद चीन जे परॾेही वज़ारत तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त चीन ऐं पाकिस्तान अमेरिका ऐं ईरान विच में ॻाल्हियुनि जी बहालीअ जो मुतालबो कनि था। धुरियूं जंगबंदीअ जी मफ़ाहमती याददाश्त जी पासदारी ऐं वाइदनि ते अमल कनि। शाम में अमेरिका ईरान जंग जी लपेट में अची वियो। ईरानी पासदारनि इनक़लाब पारां शाम में अमेरिका जे स्पेशल कमांड सेंटर मथां हमलो। पासदारनि इनक़लाब दावा कई आहे त शहीद ईरानी फ़ौजुनि जे खून जो बदिलो वठंदी। वॾे अंग में अमरीकी फ़ौज मारिया विया आहिनि। रेडार सिस्टम ऐं केतिरनि ई अमरीकी स्पेशल ऑपरेशन्स हेलीकॉप्टरनि खे तबाह कयो वियो आहे। पासदारनि इनक़लाब जे कुवैत, बहरीन ऐं कतर मथां बि हमला, अमरीकी फ़ौजी ठिकाणनि ऐं लॉजिस्टिक सपोर्ट मर्कज़नि खे बि निशानो बणायो वियो आहे। कतर चयो आहे त न कंहिं पाड़ेसी जे ख़िलाफ़ कार्रवाई कई आहे ऐं न ई कंदासीं। कतर ख़िलाफ़ प्रोपेगंडा तकरार में गेलण ऐं टियाकड़ी जी हैसियत खे नुक़सान पहुचाइण जी कोशिश आहे। कतर जे दिफ़ा वारी वज़ारत जो चवण आहे त हथियारबंद फ़ौज केतिरनि ई मीज़ाइलनि खे नाकाम बणायो। मलबो किरण सबबि हिकु ॿाड़ो ज़ख़्मी थियो आहे। सिंध हुकूमत पारां कराची यूनिवर्सिटी जे मिस्किड ट्रैफिक लाइन जल्द खोलण जो फ़ैसिलो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जी सदारत हेठि रेड लाइन BRT मंसूबे बाबति अहम इजलास। रिथा ते तामीराती कम अॻु भराई जो तफ़सीली जाइज़ो। शर्जील मेमन जो चवण आहे त रेड लाइन BRT कराची जे शहरनि लाइ इनक़लाबी सफ़री मंसूबो आहे। रिथा मुकमल थियण सां कराची में जदीद पब्लिक ट्रांसपोर्ट जे निज़ाम खे हथी मिलंदी। सिंध जे सामुंडी पट्टीअ में अॼु हल्की बरसात जी अॻकथी। मुल्क जे अक्सर इलाइक़नि में मौसम गरम या शदीद गरम रहंदी। KPK पंजाब ऐं बलूचिस्तान जे कुझु इलाइक़नि में पिणु बरसात जो इम्कान। चुअर जमाली वेझो पुलिस ऐं ॾोहारनि में मुक़ाबिलो। पुलिस एहलकार शहीद। सिजावल रोड ते ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जे पुलिस जो जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ छापो। पुलिस ऐं ॾोहारनि में फायरिंग जी ॾे वठि। एहलकार वाजिद सुमरो शहीद। ग़ुलाम मुस्तफ़ा छावड़ो ज़ख़्मी। पुलिस जी वधीक फ़ोर्स तलब। इलाइक़े खे कड़ो चाढ़े ॾोहारनि ख़िलाफ़ ऑपरेशन।